निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त एपेक्स जे इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार थियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो त पाकिस्तान जा दुनिया सां लाॻापा मज़बूत थियनि पिया। उन इहो बि चयो आहे त आलमी सीड़पकारनि जे मसइलनि जे हल लाइ क़दम खणनि पिया। संदसि चवणो हो त एपेक्स कमेटी जे इजलास में अहम मामलनि ते गौर थियो। हुन चयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि सां लाॻापनि बाबति बि गौर वीचार थियो। संदसि चवणो हो त सऊदी समेत नार्थ जे मुल्कनि सां पाकिस्तान जा बहितरीन लाॻापा आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त एपेक्स कमेटी जे इजलास में मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार थियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी चयो त पाकिस्तान जा दुनिया सां लाॻापा मज़बूत थियनि पिया। हुन चयो त आलमी सीड़पकारनि जे मसइलनि जे हल लाइ क़दम खणनि पिया। संदसि चवणो हो त एपेक्स कमेटी जे इजलास में अहम मामलनि ते गौर थियो। हुन इहो बि चयो त मुख़्तलिफ़ मुल्कनि सां लाॻापनि बाबति बि गौर वीचार थियो। संदसि चवणो त सऊदी समेत नार्थ जे मुल्कनि सां पाकिस्तान जा बहितरीन लाॻापा आहिनि।